जय झूलेलाल। सभिनि सिंधी भाइरनि ऐं भेनरुनि खे मुंहिंजो खोड़ सारो प्यार। और अॼु मिस इंडिया चैम्पियनशिप फीमेल बॉडी बिल्डिंग जीतण खां पोइ मां हिकु संदेश जेको तव्हां सभिनि खे ॾियणु चाहींदी आहियां कि असां सभी लेडीज़ में विमेन में खोड़ पावर आहे और खोड़ पैशन आहे। खोड़ बार ईअं थींदो आहे कि असां पंहिंजे पाण खे अहमियत न ॾींदा आहियूं। असां फैमिली ऐं सोसाइटी ऐं ॿारनि जी सेवा कंदे कंदे विसरी वेंदा आहियूं कि असां छा आहियूं, असांजो पैशन छा आहे। इन मोमेंट में मां सभु फीमेल्स खे इहो ई मैसेज ॾियणु चाहींदमि कि पंहिंजो पाण खे अहमियत ॾियो, पंहिंजो पैशन फॉलो कयो, पंहिंजो पाण खे प्यारु कयो। अगरि तव्हां पंहिंजो पाण खे प्यारु कंदव त तव्हांजी फैमिली, तव्हां सां जुड़ियल जेके बि माण्हू आहिनि, सभु पाण ई सही हलंदो। त तव्हां पंहिंजे पैशन खे न छॾो और उनखे फॉलो कयो। तव्हां ब्यूटिफुल बि आहियो और तव्हां स्ट्रॉन्ग बि आहियो। मूंखे लॻे थो सिंधी फीमेल्स खे अॻियां वधी करे इहो पूरी दुनिया में पंहिंजी हिकु पहचान ठाहिणु खपे कि असां केरु आहियूं ऐं किथां आहियूं। ऐं मुंहिंजो इहो यकीन आहे कि असां सभु शेरनियूं आहियूं, त उहो ॾेखायूं सभिनि खे ऐं पंहिंजी हिकु पहचान ठाहियूं सिंध जी।